बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ालल मुसन्निफ़ु रहिमहुल्लाहु व नफ़अना बिउलूमिही आमीन। व इन क़ाल बिअतुकहा अला अन्नहा मिअतु ज़िराइन बिमिअति दुरहमिन कुल्लु ज़िराइन बिदिरहमिन फ़वजदहा नाक़िसतन फ़हुव बिल ख़ियारि इन शाअ अख़ज़हा बिहिस्सतिहा मिनस्समनि व इन शाअ तरकहा व इन वजदहा ज़ाइदतन कानल मुश्तरी बिल ख़ियारि इन शाअ अख़ज़ल जमीअ कुल्लु ज़िराइन बिदिरहमिन व इन शाअ फ़सख़ल बैअ वलौ क़ाल बिअतु मिनक हाज़िहि रिज़मत अला अन्नहा अशरतु अस्वाबिन बिमिअति दिरहमिन कुल्लु सौबिन बिअशरतिन फ़इन वजदहा नाक़िसतन जाज़ल बैअु बिहिस्सतिही व इन वजदहा ज़ाइदतन फ़ल बैअु फ़ासिदुन व मन बाअ दारन दख़ल बिनाउहा फ़िल बैइ व इल्लम युसम्मि व मन बाअ अर्दन दख़ल मा फ़िहा मिनन नख़्लि वश्शजरि फ़िल बैइ व इल्लम युसम्मि वला यदख़ुलु ज़रअु फ़ी बैइल अर्दि इल्ला बित्तस्मियति व मन बाअ नख़लन औ शजरन फ़ीहि समरतुन फ़समरतुहु लिल बाइअ इल्ला अन यश्तरितहल मुब्ताउ व युक़ालु लिल बाइअ इक़्तअहा व सल्लिमिल मबिय्य व मन बाअ समरतन व लम यब्दु सलाहुहा औ क़द बदा जाज़ल बैअु व वजब अलल मुश्तरी क़त्उहा फ़िल हालि व इन शरत तरकहा अलन नख़्लि फ़सदल बैअु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पोयां असां पढ़ियासीं असुल ऐं वस्फ़ जे बारे में त कनि शयुनि जे अंदरि ज़्यादती ऐं नुक़सान हुननि जो असुल हूंदो आहे ऐं हुन जे मुक़ाबले में समन ईंदो आहे। कनि जे अंदरि वरी वस्फ़ हूंदो आहे ऐं हुन जे मुक़ाबले में समन न ईंदो आहे। हाणे जेको अॼोकी सूरत आहे उन में इहो ॿुधाइणु खपिजे त ॿुधाइणु घुरिजे त कॾहिं कॾहिं वस्फ़ जेका आहे उहा मुतअय्यन करण सां असुल बणिजी वेंदी आहे। जीअं मिसाल आहे जेकॾहिं कंहिं माण्हू बे कई हिन हालत में यानी हिन कैफ़ियत में बे कई हिन सूरत में त मां हीउ जेको कपिड़ो आहे इहो 100 हथ आहे 100 दिरहम में हर हिकु हथ त ज़रा वस्फ़ आहे ऐं जेकॾहिं इहो वधी वञे त हुन जे मुक़ाबले में समन न ईंदो घटी वञे त हुन जे मुक़ाबले में समन न ईंदो यानी घटिजंदो समन कोन वधंदो त पोइ वरी समन वधंदो त पोइ जॾहिं हिते मुतअय्यन कई हर हथ त हिन मुतअय्यन करण सां इहो फ़ुक़हा फ़रमाइनि था त इहो असुल बणिजी वियो। हाणे सूरत मसइला इहो ठहंदी जेकॾहिं कंहिं माण्हू कंहिंखे चयो त हीउ 100 हथ आहे 100 दिरहम में हर हिकु हथ दिरहम में पोइ हीउ जो घर वियो त हुनखे मापी त उहो घटि हो माना 98 हो 99 हो त पोइ हाणे हिनखे इख़्तियार जेको आहे 98 या 99 ओतिरे खे ओतिरनि ई पैसनि में वठे छो त हाणे असुल बणिजी वियो आहे। हाणे पोइ असुल जे मुक़ाबले में समन ईंदो आहे तंहिं करे 98 आहे त 98 रुपया ॾेई उहो वठे ऐं जेकॾहिं चाहे त पोइ छॾे ॾे हुनखे न वठे। वरी जेकॾहिं उहा शइ वधीक लधई त पोइ हाणे मुश्तरी खे इख़्तियार आहे माना उहा सूरत मसइला ईअं थी त हू वठी वियो ऐं सॼी कैफ़ियत साॻी बयानु कबी पोइ हाणे मुश्तरी खे छा आहे इख़्तियार आहे जेकॾहिं वधी वियो त जेकॾहिं घुरे त पोइ समूरे खे वठे हर हिकु हथ दिरहम में ऐं जेकॾहिं चाहे त ॿिए खे छा करे फ़ासिद करे। हा माना जेकॾहिं वधी वियो त पोइ हुन वधण जा जेको आहे न पैसा ॾियणा पवंदा हिनखे जेकॾहिं न त पोइ ई वरी ॿिए खे छा कंदो फ़ासिद करे छॾींदो छो त हाणे पहिरियों त ज़रा वस्फ़ हो पर हाणे उहो छा बणिजी वियो आहे असुल बणिजी वियो। वलो क़ाल बिअतु
منك هذه الرزمة على أنها أشرط أصواب بالمئة درهم जेकॾहिं कंहिं माण्हू खे चयो बाबा हीअ जेका गठड़ी आहे रिज़मत माना गठड़ी भरी भला जेका हीअ भरी आहे इहा 10 हथ आहे 100 درهم में यानी 100 درهم जे एवज़ में मूं 10 हथनि में या तो पर हर हिकु कपिड़ो 10 में यानी हिते बि 100 जे अंदरि हुन मुतयन कयो त हर हिकु कपिड़ो छा आहे 10 में गठड़ी पूरी जी बेथी आहे पूरी गठड़ी आहे इन में घणा कपिड़ा आहिनि 10 कपिड़ा 100 درهم में ऐं हर हिकु कपिड़ो घणनि में 10 में पोइ जेकॾहिं हिन हुनखे घटि लधो त ॿिए छा आहे जाइज़ आहे जेतिरी हूंदी ओतिरी जो हुन हर हिकु कपिड़ो चयो न मसलन 9 आहे त पोइ हुनखे 9 रुपया ॾियणा पवंदा 8 आहे त पोइ 8 रुपया पर जेकॾहिं उहो वधी वियो त पोइ हाणे बेफ़ासिद आहे छो त मबी मौजूदु आहे यानी हुन जेका गठड़ी ॿिए कई हुई उहा गठड़ी हुन में हिन चयो त 10 कपिड़ा पोइ हीअ त वधी वियो त पोइ हाणे वरी इहो फसाद थी पवंदो तंहिं करे या ॿिए छा आहे फासिद आहे बसि ख़तमु बहरहाल इहो ज़ाब्तो ज़हन में हुजे इन ज़ाब्ते ते दुनिया जो को मसइलो त हल करे सघूं था हीअ त हिकिड़ी सूरतूं त जॾहिं कॾहिं कॾहिं असुल जेको आहे वस्फ़ जेका आहे उहा असुल बणिजी वेंदी आहे मुतयन करण सां अॻियूं जेके इबारत आहे वमन बा दारन दख़ल बिनाहा फिल बे इन खां पहिरियां हिकिड़ो ज़ाब्तो तव्हांखे ज़हन में हुजे उहो इहो आहे त जेके बि शयूं उर्फ़न इसमें मबी में शामिल थियनि माना जॾहिं मबी जो ज़िक्र अचे त मबी में उहे शयूं हुन में ऑटोमेटिक अची वेंदियूं उर्फ़ में अंदरि ईअं आहे उहे शयूं हुन में हिकिड़ियूं गॾु वेंदियूं त पोइ उहे शयूं मबीअ में बिना के ज़िक्र करण जे अची वेंदियूं हिकिड़ो ॿियो त जेके शयूं दाइमी तौर ते माना हमेशह उन सां गॾु हूंदियूं मबी सां कॾहिं उन खां जुदा कोन थींदियूं जंहिंजा मिसाल वक़्तु अचनि था त उहे शयूं बिना ज़िक्र करण जे उन मबी जे अंदरि छा अची वेंदियूं शामिल माना मुतलक बे थी त उहे शयूं ऑटोमेटिक हुन में अची वेंदियूं पर जेके शयूं आरज़ी तौर ते हूंदियूं आहिनि माना कुझु वक़्त जे लाइ हुन में हूंदियूं वरी हली वेंदियूं जंहिं मिसाल आहे पोख जीअं बनीअ में हूंदी आहे त पोख बनीअ में हमेशह न हूंदी आहे पर कुझु वक़्त जे लाइ हूंदी आहे पोइ वरी अॻिते हली उहा ख़तमु थी वेंदी आहे वक़्ती तौर ते आसान लफ़्ज़नि में जेके शयूं दाइमी तौर ते उन शइ सां मुतसिल हूंदियूं आहिनि दाइमी त उहे शयूं जॾहिं उहा शइ विकिणबी त बिना कंहिं ज़िक्र करण जे भली उहे शयूं जेके दाइमी तौर ते मुतसिल आहिनि उन्हनि जो ज़िक्र ॿिए में न बि अचे त बि उहे शयूं ॿिए में अची वेंदियूं ऐं जेके शयूं दाइमी तौर ते मुतसिल न आहिनि बल्कि आरज़ी तौर ते मुतसिल आहिनि त उहे शयूं ॿिए में न ईंदियूं बाद जे करे उनखे मुतयन करे ज़िक्र करे त पोइ उहे शयूं अची वेंदियूं इहो ई साॻियो उनजो मक़सदु आहे फरमाईंदो ममन बादारन दख़ल बिनाहा फिल बे जेकॾहिं कंहिं माण्हू घर विकिणियो त हुनजी बिना घर में दाख़िल थी वेंदी हाणे घर नालो ई बिना जो आहे न त इहे शयूं मबी इसमें मबी खे उर्फ़न शामिल आहिनि हिकिड़े माण्हू घर विकिणियो घर विकिणण महिल जेका हुनजी बिना आहे उहा ऑटोमेटिक अची वेंदी ईअं त कोन्हे हाणे घर आहे घर जी माण्हू घर विकिणियो पर घर जी इमारत कोन्हे त पोइ घर त रहियो ई कोन त इसमें मबी में उर्फ़न घर इमारत सॼी शामिल आहे फरमाईंदो जंहिं माण्हू घर विकिणियो त हुनजी बिना हुन ॿिए जे अंदरि दाख़िल थी वई भली खणी हुनखे ज़िक्र न कई ज़िक्र करणु ज़रूरी पए छो त उसूल इहो आहे सॼी दुनिया जा जेके वापार आहिनि हुन में इहो उसूल रखिबो त जेके बि इसमें मबी खे उर्फ़न शामिल आहिनि उहे शयूं ॿिए में बिना कंहिं ज़िक्र करण जे अची वेंदियूं जेके शयूं दाइमी मुतसिल आहिनि उहे शयूं बिना कंहिं ज़िक्र करण जे अची वेंदियूं जंहिंजो मिसाल आहे ममन बा अर्दन दख़ल माफ़ीहा मिन नख़ल व शजर फिल बे जेकॾहिं कंहिं माण्हू ज़मीन विकिणी ऐं त पोइ भली जेके हुनजे वण आहिनि न छो त उहे वण हमेशह हुन सां गॾु हूंदा उहे वण हुनजे अंदरि बे जे अंदरि दाख़िल थी वेंदा भली खणी हुनजो ज़िक्र न करे वला यदखुलु ज़रउ फी बैल अर्द इल्ला बितस्मियत फरमाईंदो जेका पोख आहे उहा ज़मीन जे बे में शामिल नथी थिए मगर नाले वठण सां ज़िक्र करण सां जेकॾहिं पोख आहे त पोख दाइमी तौर ते ज़मीन में न हूंदी आहे बल्कि आरज़ी तौर ते हूंदी आहे त जेकॾहिं कंहिं माण्हू ज़मीन विकिणी त ज़मीन जे अंदरि ज़मीन जी पोख न ईंदी मूं ज़मीन विकिणी 10 एकड़ ऐं हुन में कणक पोखी पई हू चई बाहि अचे कणक थो छो ॾियां ज़मीन त विकिणी जवाबु ॾिबो ज़मीन जेका आहे असां हिकिड़ो उसूल ॿुधाए छॾियो त जेके शयूं जंहिं बि शइ सां दाइमी तौर ते मुतसिल न आहिनि आरज़ी तौर ते आहिनि त उहे मुतलक ॿिए में न ईंदियूं जेसिताईं ज़िक्र करे ज़िक्र करे पाण में राज़ी थियनि त पोइ बहितर आहे
अॻियो मसलो वमन बा नखलन अव शजरन फी समरतुन फसमरतु लिलबाइ इल्ला यश्तरितहल मुबताउ। हिकिड़े माण्हू खजी विकिणी वण विकिणियो हुन में मेवो आहे त पोइ मेवो कंहिंजो आहे? छो त हुन विकिणी आहे खजी, हुन विकिणियो आहे वण जी साईं, उनजे मेवे जी बे कान थी आहे। त जेको खजी विकिणी वई, जेका वण विकिणियो वियो, त पोइ उन वण जो उन खजी जो जेको मेवो आहे उहो बाया जो आहे, ऐं जेको बाया माना ख़रीदार, ऐं जेको वण आहे उहो मुश्तरी जो आहे। पर हा जेकॾहिं हुनखे ख़रीदार शर्त थो करे त इहो मूंखे ॾे, त पोइ त उन सूरत जे अंदरि सही आहे। हा जेकॾहिं सिर्फ़ु मुतलक़ यानी सिर्फ़ु वण जी बे कई, सिर्फ़ु खजी जी बे कई, ऐं त पोइ बाया खे छा चयो वेंदो, बाबा हाणे वण जेको आहे इन मां जेको पोख आहे या इन जो जेको मेवो आहे इहो कटे छॾिजे, छो त भई हिकु वक़्तु हिकिड़ी शइ जे अंदरि ॿ मालिक, त इहो फसाद जो बाहिस आहे। जहिड़ो थी पवंदो तंहिं करे हाणे जेका वण जी बे थी आहे, वण उन मुश्तरी जे हवाले करे, बाक़ी जेको उन मेवो आहे हिनखे छा कर फिल्फो